या अल्लाह खैर कजा हे भी पुलिस वारा वडने थाड़ेलन के पकड़े कोन सगन बाकी जे करे मुंह पर मवाली हथे अची वने ओ पातर जो जीपट थुक लानत चपो असा मस्करन जो माता चाहिए पोटुजा पुलिस वारन तो मुके लिफ्ट ही कोन करे खबर ना है तेने पुलिस वारन के छा थिवा अज्ञान को चोर न को बिछनी भलाई काडे पे भगा वजन हिका के पे पकड़ने अरे धूड़ पाइन पट को लथो इज्जत बची हलड़े मवाली देखो जी क्या है जो दे गई है तुम पढ़ नहीं कोली कर दो सुमर ऐसा हालिया खिसा हमें छो ही रहा हो आवाज कयो जो गुजरते आए वो ते वेही रहे इन करे ना वेही रहे हुकुम कर त पी रहूं साहब न हिन बिनी के गिरफ्तार कयो अरे पाण में कानून न पायो साहब ठाकुर नथा पायूं असां हिक बे के गिरफ्तार कई वेठा अरे जो हारन के गिरफ्तार कयो नी भागा हिक बे के न दोहारी किथे आ दोहारी जो उनके गिरफ्तार कयूं इन जो मतलब त दोहारी पिरार अचण में कामयाब थी वया हां साहब हिते को भी दोहारी नाहे हिते त असां का सवा कोई भी नाहे अच्छा या त ॾाढी अफ़सोसनाक ख़बर आहे खैर मां बि ॾिसां खरी है पो केतिरो कानून खां पंजंदा रहंदा नेठ त थकिजी पवंदा साहब तू थक जने या न थक जन पर असां ॾाढो थकिजी पिया आहियूं इजाज़त हुजे त थोरो आराम कयूं बिल्कुल न थी सघे थो त ॾोहारी हिते मौजूद हुजनि इन करे पहिरियां हिन घर जी तलाशी वठो मुजरिम मिलन या न मिलन थी सके तो घर मां कीमती सामान लभी पवे ओ हिते अची सजवान जा पुट यारा आयो पोइ बि अवां जो कदुरु कोन्हे जल्दी कर तलाशी वठो अरे पूछी ना खैर वठो खैर सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।